नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कपरो मां खबर ईंदा कपरो लग गोट धणी पड़तो पहवड़ मां नौजवान जो वण में टंगेल हालत में लाश हथ आयो है। लाश जी सुञाण 20 साला सिकीलदो पहवड़ तौर थी है। इतलात कपरो पुलिस पारां लाश तेविल में वठी तालका अस्पताल कपरो आंदो वियो है। वारसन जो चवण है त नौजवान के का भी परेशानी न हुई न ही कंहिंसां ज़ाती दुश्मनी है। नौजवान जी हिकु ॾींहुं बाद शादी पिण रथल हुई। इलाइके में चोबोल आहिनि त नौजवान के कत्ल कयो वियो है। लाश तालका अस्पताल कपरो मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। इससे जो कपरो मोहम्मद असलम बिलो चवण आहे त लाश तेविल में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ तालका अस्पताल कपरो आंदो है। वाक़े जी वधीक जांच करे रहिया आहियूं। अच्छा ये ता थे ये मुझे पुत्र ये पुत्र ता समझो आयो था कि छा शादी हुई त के जेड़ो कयो जा सही हिन जो दिमाग सही कोन हो। अच्छा हां दिमाग जो को न सही कोन हो। कदी सही हो कदी कोन सही हो कदी नहीं हो। अच्छा हां उम्र ने घणी थी 20 साल की हुई साईं। 20 साल हां ने भला ता रात को ने वाक्य रो कयो जा असर जो जा न साईं मित्र मैटर दा को बाहर मां सा को न पैसा जा दबाव न न शादी जी पाश न का बगाल कोन। अच्छा ता तेरी शादी ता बुधायो कि थीड़ी घणन शादी इन जी थीणी हुई पो नीला इन मुखे चयो मुखे कपड़ा वठी दे मुझो हलो पो हिन जी घरवारी ला कपड़ा मूं वरता 3000 में वॻो मुखे कि इहो न हलो पो मूं वटि पैसा हुआ 30,000 मुझे 30,000 जेकी खपई उहे वॻा वठ हिन खे हा हिन 5,000 में वॻो असांजी घरवारी जो वरितो ऐं जहिड़ो करे 6,000 जो जहिड़ो करे संदेला वरितई ऐं तंहिंखां पोइ सभु शइ वठी छॾी हिन पाण वरितो। मूं हिन खे को पैसा ॾेई छॾिया। हा शादी कॾहिं थियणी शादी हाणे शादी सुभाणे परीं थियणी। अच्छा सुभाणे परीं थियणी हा ॿियो कोन्हे विच में को कंहिंते शक को शुभ न साईं न असांजा असां न थींदो आहे न उहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे पर असांजी न को भेड़े जे पासे न को दुश्मनी न न न असांजा सभु भाइर जहिड़ा भाउ आहिनि। मार वग़ैरह ॾिनी हुजे या हिनखे कंहिं ॿार में कंहिं कुझु चयो हुजे न साईं न या को नशो वशो कंदो हुजे न कुझु बि नशो कोन कंदो हाँ कुझु बि न। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।